अस्सलाम वालेकुम सिंधी भाइरो। अॼु मां तव्हांखे ॿुधाईंदुमि त यूट्यूब ते चैनल कीअं क्रिएट कबो आहे। अॼु मां तव्हांखे पूरी तरीक़े सां स्टेप बाय स्टेप सम्झाईंदुमि त यूट्यूब ते कीअं चैनल क्रिएट कबो ऐं उन ते वीडियो कीअं अपलोड कबो ऐं उन ते कहिड़ियूं कहिड़ियूं सेटिंगूं लॻाइबियूं आहिनि, उन में कहिड़ा कहिड़ा अंदरि टैग्स लॻाइणा पवंदा आहिनि जेको तव्हांजो चैनल आहे उहो सर्चिंग में अचे ऐं उहो तव्हांजो चैनल वायरल थिए ऐं उन तव्हांजे चैनल ते मिलियन में ज़्यादा सब्सक्राइबर थियनि ऐं उन ते मिलियन में व्यूज़ अचनि। अॼु मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधाईंदुमि ऐं जेको मुंहिंजो वीडियो हिन वीडियो खे तव्हां कंप्लीट ॾिसंदो त तव्हांखे सॼी ख़बर पवंदी। मुंहिंजी हिन वीडियो खे तव्हां स्किप न कंदो। जेके मुंहिंजे चैनल ते नवां आहिनि उहे चैनल खे सब्सक्राइब कनि ऐं वीडियो खे लाइक कनि ऐं कमेंट्स में ॿुधाइनि जेको उन्हनि खे कहिड़ी शइ ते कमु करिणो सोशल मीडिया ते। मां तव्हांखे उन ते वीडियो ठाहे ॿुधाईंदुमि। सभ खां पहिरियों अहिड़ियूं कुझु सेटिंगियूं लॻाइणियूं पवंदियूं मोबाइल में जेको तव्हांजो चैनल सही क्रिएट थिए ऐं सभ खां पहिरियां तव्हांखे पंहिंजी मोबाइल में हिकु जीमेल आई डी ठाहिणी आहे। उन जीमेल आई डी खां बाद में जेको मां तव्हांखे कंप्लीट तव्हांखे मोबाइल स्क्रीन ते ॿुधाईंदुमि उन ते कहिड़ियूं कहिड़ियूं सेटिंगूं लॻाइबियूं आहिनि ऐं कीअं चैनल क्रिएट थिबो ऐं कीअं उन ते अहिड़ियूं कुझु अंदरि वञी हैशटैग लॻाइणा पवंदा आहिनि या सर्च बार में कुझु अहिड़ो रखिणो पवंदो आहे जेको तव्हांजो चैनल नाले लिखो यूट्यूब ते ऐं तव्हांजो चैनल निकिरी थिए। त जीअं मां पंहिंजे मोबाइल ते तव्हांखे ॿुधाईंदो रहंदो तव्हांखे उहो स्टेप बाय स्टेप करिणो आहे ऐं तव्हांखे वीडियो खे स्किप न करिणो छो त तव्हां सम्झी न सघंदो ऐं उन में चैनल में तव्हांखे कहिड़ियूं कहिड़ियूं शयूं यानी कि कहिड़ी कैटेगरी रखिबी आहे यानी कीअं उन कैटेगरी हिसाब सां तव्हांखे ॿुधाईंदो रहंदुमि। ऐं मेन इहा ॻाल्हि आहे जेको तव्हां वीडियो जहिड़े हिसाब सां ठाहिणु चाहींदो त ओड़े हिसाब सां तव्हांखे यानी कि कैटेगरी रखी सघो था। बाक़ी ईअं न त तव्हां को फनी वीडियो ठाहियो उन ते कैटेगरी ॿी का उन में अंदरि कैटेगरी तव्हां एड करे छॾियो। अगरि उन में ईअं कंदो त तव्हांजो चैनल माना यूट्यूब उन्हनि माण्हुनि खे न ॾेखारींदो तव्हांजो वीडियो जंहिंजे हिसाब सां तव्हांजी कैटेगरी हूंदी। तव्हां ठाहींदो फनी वीडियो त ऐं तव्हांजो जेको त उन में अंदरि कैटेगरी का ॿिए हवाले सां को अंदरि माना सेटिंग में लॻियल हूंदी त उहो वीडियो उॾे हली वेंदो छो त उहे माण्हू तव्हांजो वीडियो न ॾिसंदा। इन जे करे ख़ासि माण्हू जेको त चैनल ते हफ़्तो खनि या 10 ॾींहं 2 महीना अहिड़ो कमु करे बाक़ी उहो हथु कढी छॾींदा आहिनि छो त हुन चैनल वायरल न थींदो। मेन ॻाल्हि इहा हूंदी आहे त अंदरि सेटिंग सही न थियल हूंदियूं ऐं उनजी जेका कैटेगरी हूंदी आहे उहा कैटेगरी सही सिलेक्ट न थींदी ऐं कुझु अहिड़ियूं सेटिंगियूं बि हूंदियूं आहिनि माना जंहिंमें चैनल खे जल्दी फारियूं थी हलाईंदियूं आहिनि ऐं तव्हांजो चैनल उते यानी कि वीडियो यूट्यूब तव्हांजो वीडियो उते शो कराईंदो जेके तव्हांजे यानी कि इलाइक़े जा वेझो यानी कि तव्हांजा यार दोस्त हूंदा ऐं जेके तव्हांखे चाहींदड़ हूंदा। अॼु हलूं था असां तव्हांखे मोबाइल स्क्रीन ते उते तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधायूं था। असां अची वियासीं मोबाइल जी स्क्रीन ते। सभ खां पहिरियां असांखे उहो मेन स्टेप करिणो आहे जिथां असां पंहिंजे अकाउंट जी स्टार्ट यानी कि शुरूआति करे सघूं। ठीकु आहे। सभ खां पहिरियां असांखे यूट्यूब में त बिल्कुलु न वञिणो। मां तव्हांखे इहो ॿुधायां त घणा दोस्त जेको न यूट्यूब में अंदरि घुमंदा आहिनि त असांखे चैनल हितां क्रिएट कबो लेकिन चैनल हितां ई क्रिएट कबो लेकिन उन जा कुझु स्टार्टिंग जा अहिड़ा स्टेप हूंदा आहिनि जेके असांखे प्ले स्टोर मां या जीमेल मां असां उतां स्टार्ट करे सघूं था। ठीकु आहे। सभ खां पहिरियां असांखे प्ले स्टोर ऐप में हलणो आहे। उन खां पोइ काफ़ी सारियूं सेटिंगियूं तव्हांखे मां ॿुधाईंदो हलां थो। हीअ मां प्ले स्टोर ऐप खोले छॾियो। उन खां अलावा तव्हां मथे पंहिंजी आई डी ते हिकिड़ो फ़ोटो लॻियल आहे। ठीकु आहे न। उहो हिते मां जिते तव्हांखे ॿुधायां थो लकीर ॾेई हिते तव्हांखे क्लिक करिणो आहे। असां हिते क्लिक कयोसीं। उन खां बाद में तव्हांखे हिकिड़ो अहिड़ो स्टेप खणणो आहे जंहिंमें जेको त तव्हां हिकु पंहिंजे चैनल लाइ हिकु आई डी यानी कि हिकु आई डी हूंदी आहे जेका तव्हां पंहिंजे चैनल लाइ क्रिएट कयो। ठीकु आहे। मां तव्हांखे इहो ॿुधाईंदुमि त माना हिकु पहिरियों जीमेल तव्हांखे ठाहिणी आहे। उन जीमेल खां बावजूदि तव्हांखे पोइ चैनल क्रिएट करिणो आहे। हाणे जीअं इहे एड अदर अकाउंट असांखे हिते क्लिक करिणो आहे। इन खां सारा खोड़ सारा प्रोसेस ईंदा आहिनि जंहिंमें तव्हांजे मोबाइल जी वेरिफिकेशन हूंदी आहे यानी कि तव्हांजी या मोबाइल पंहिंजी हिते पासवर्ड जेको हूंदो तव्हां उहो पासवर्ड हिन में लॉगिन कंदो तॾहिं अॻिते जेको न स्टेप उन खां बाद ईंदो ॾिसो त इंटरफेस खुली वियो। इन खां बाद असां जेको त क्रिएट अकाउंट असांखे हिते क्लिक करिणो आहे क्रिएट अकाउंट। जीअं मां तव्हांखे स्टेप बाय स्टेप ॿुधायां त ईअं तव्हां कंदा वञो इनशाला तव्हांजो चैनल फुल क्रिएट थींदो ऐं अञा खोड़ सारियूं सेटिंग हूंदियूं जेके तव्हांखे मां ॿुधाईंदुमि हिन वीडियो में। असांखे हिन फॉर माय पर्सनल जेको न अकाउंट ते असांखे क्लिक करिणो आहे। मथे पंहिंजो फस्ट नेम ॾियणो आहे। जीअं हाणे मां नेम ॾींदुमि न मूं ई न ॾींदुमि न लेकिन नालो मां ॿियो ॾींदुमि। तव्हां को बि पंहिंजो नालो ॾींदो पंहिंजी जीमेल ते पंहिंजे हिसाब सां नालो पर्सनल जीमेल हूंदी छो त तव्हांजे चैनल जी जीमेल हूंदी उहा तव्हांखे यादि रखणी आहे। उनजो पासवर्ड यादि रखिणो आहे। उहा जीमेल तव्हांखे यादि रखणी आहे। मां ॾींदुमि अली ख़ान। ठीकु आहे। इन में जेको आहे त मां अली ख़ान जे नाले सां हिकिड़ी तव्हांखे हिकिड़ी डेमो आई डी तव्हांखे ठाहे ॾेखारियां थो। मां हिन चैनल खे कंहिंजे लाइ बि ठाहियां थो। हीअ सम्झो हीअ चैनल कंहिंखे ठाहे ॾींदुमि। फ़िलहालु त मां तव्हांखे डेमो करे ॾेखारियां थो। उहे बि ठाहे कंहिंखे तयारु करे ॾींदुमि।
तव्हां हिते माना पंहिंजी डेट सेलेक्ट करणी आहे, तव्हां ॿुधाईंदो फीमेल या मेल या मर्द या माई, ठीकु आहे। उन खां बावजूदि तव्हांखे हिते पंहिंजो पूरी जीमेल लिखणी आहे, सम्झो ॻाल्हि, अली ख़ान, ठीकु आहे न, अली ख़ान मां हिते नालो जीमेल लिखां थो। उन खां बावजूदि कुझु अहिड़ा स्टेप हूंदा आहिनि जेके त माना तव्हां उतो कंदो त माना हिन ते अगरि पहिरियों आईडियूं क्रिएट थियल आहिनि प्ले स्टोर ते त उहे न ठहंदो ऐं तव्हांखे उहो बाद में सजेस्ट कंदो। हाणे मां हीअ आईडी न में ई खणी वियो, ठीकु आहे। हिन खां बावजूदि असांखे पासवर्ड ॾियणो आहे, सम्झो ॻाल्हि, तव्हां पासवर्ड उहो ॾियणो आहे जेको तव्हांखे यादि रहे, ठीकु आहे न, माना एॾो स्ट्रॉन्ग पासवर्ड हुजे त जीअं यानी कि ॿियो को तव्हांजे पासवर्ड खे यानी कि तव्हांजी आईडी चोराए न सघे, ठीकु आहे। तव्हांखे पासवर्ड ॾियणो आहे, ठीकु आहे न। पासवर्ड खां बावजूदि तव्हांखे हीअं इंटरफेस ईंदो, इन इंटरफेस खां तव्हांखे अॻिते हलिणो आहे, यानी तव्हां हाणे ॾिसो था तव्हांजी आईडी ठही चुकी आहे बिल्कुलु, लेकिन कुझु 3 या 2 स्टेप रहियल आहिनि, जे स्टेपनि जे करे तव्हांजी आईडी फुल क्रिएट थी वेंदी। हीअ असां अची वियासीं हाणे मोबाइल आई एग्री, यानी कि हिन जी कुझु कंडीशन हूंदियूं आहिनि, उहे तव्हां कंडीशन पढ़ी करे तव्हां हिन खे पोइ एग्री करे सघो था। हिन जो पढ़ो या न पढ़ो, कुझु इन में बि अहिड़ो हूंदो आहे, तव्हां पढ़ी सघो। हाणे असांजी चैनल आहे फुल, यानी कि आईडी जीमेल ठहिजी वई आहे। हाणे असांखे यूट्यूब में हलणो आहे। यूट्यूब में हलण खां बाद में तव्हांखे पहिरियों इहो ॿुधाए छॾियां त यूट्यूब में तव्हांखे सिर्फ़ु चैनल क्रिएट कबो। चैनल जी कुझु सेटिंग अहिड़ियूं हूंदियूं आहिनि जेके वञी ॿिए हंधि कबियूं आहिनि, ठीकु आहे। उहे मां तव्हांखे वीडियो में ॿुधाईंदुमि इंशाल्लाह। जीअं तव्हां ॾिसी सघो था, हीअ मुंहिंजो चैनल यूट्यूब खुली वियो आहे, लेकिन मुंहिंजी आईडी न ॿी लॉगिन थियल आहे। मां तव्हांखे उहा हटाए करे ऐं तव्हांखे स्टार्टिंग करे ॿुधायां थो। हीअ मां जीमेल पंहिंजी हटाईंदुमि ऐं उहा जेका जीमेल मां क्रिएट कई आहे उहा तव्हांखे खोले ॾेखारियां। हाणे तव्हांखे हिते ॾिसो तव्हांजी उहा जीमेल खुली वई आहे। तव्हांखे हिन UR ऑप्शन ते क्लिक करिणो, साइड वार, ऐं मथे तव्हांजी जीमेल अची वई आहे जेका मां ठाही आहे, अली ख़ान। उन जे बावजूदि उते जेको आहे त तव्हांखे क्रिएट चैनल लिखियलु हूंदो, उन ते तव्हांखे क्लिक करिणो। जीअं हाणे मथे पिक्चर्स अची वियो, नेम अची वियो, हेडलाइन अची वियो, अहिड़े टाइप जा यानी कुझु ऑप्शन हूंदा जेके तव्हांखे सेट करणा आहिनि। मथो पिक्चर खे छॾे करे, छो त पिक्चर में तव्हां ठाहे करे बाद में भणी सघो था पंहिंजे हिसाब सां पंहिंजे चैनल जो लोगो करे, लेकिन असांखे हीउ नालो न आहे रखिणो पंहिंजे चैनल जो, थोरो डिफरेंट हूंदो, थोरो डिफरेंट नालो हुजो। ऐं तव्हांखे इहो सेलेक्ट करे रखिणो आहे त तव्हांजे जेको त चैनल जो अहिड़ो को नालो हुजे जंहिंमें यानी कि माण्हुनि जे माइंड में हुजे, थोरो टाइट नालो हुजे, जेको थोरो अजीब नालो हुजे, ठीकु आहे। यानी कि मां त तव्हांखे हाली डेमो चैनल ठाहे ॾेखारियां थो मां, लेकिन हीअ कंहिंजे लाइ ठाहियां बि सही थो, ऐं तव्हांजे लाइ डेमो ऐं कंहिंजे लाइ न्यू चैनल। मां हिन जो नालो लिखंदुमि पाकिस्तान अपडेट। हिन में जंहिं लाइ ठाहियां थो उहो क्रिकेट जा वीडियो अपलोड बि कंदो ऐं ॿियो कुझु बि। हाणे तव्हां ॾिसी सघो था असांजो नालो सेट थी वियो, हेडलाइन बि सेट थी वई आहे, लेकिन हाणे असांजी पिक्चर रहियल आहे, लेकिन मां पिक्चर हिन तव्हांखे वीडियो में न ॿुधाईंदुमि। उहो जेको आहे त तव्हां पाण बि सम्झी सघो था, ऐं हुन लाइ मां वीडियो बि ठाहींदुमि इंशाल्लाह। तव्हांखे हेठि जेको क्लिक करिणो क्रिएट चैनल, हाणे हिते तव्हां क्रिएट कंदो त चैनल क्रिएट थी वियो। हाणे हीअ ॾिसो, हीअ चैनल क्रिएट थी वियो आहे। असां हाणे UR ऑप्शन ते हलंदासीं, हिते जेको आहे हाणे थोरो हिनखे स्क्रॉल डाउन कंदासीं त असांजो चैनल जो नालो अची वेंदो पाकिस्तान अपडेट। हीअ असांजो वीडियो यानी कि चैनल कंप्लीट थी चुको आहे। असां हाणे हिन ते तव्हांखे मां इहो तव्हांखे ॿुधाईंदो हलंदुमि त हिन ते वीडियो अपलोड कीअं करिबो आहे। वीडियो अपलोड जो ऑप्शन हूंदो हीअ प्लस वारो, हिन प्लस ते असां क्लिक करिणो आहे त हिन ते 3 हेठि ऑप्शन खुली वेंदा, वीडियो, शॉर्ट, लाइव, लेकिन हीअ पहिरियों ऑप्शन खुलंदो शॉर्ट ते। तव्हां अगरि तव्हां वीडियो शूट बि करे सघो था हिते हिन में शॉर्ट में या वीडियो में, ऐं वीडियो त तव्हांखे पहिरियों शूट करे रखिणो आहे। शूट यानी कि जेको हिन जो हूंदो शॉर्ट हूंदो उहो शॉर्ट तव्हांखे शूट करिणो आहे हिते, ऐं तव्हां वटि पहिरियों अगरि सेट थियल बि उहो तव्हां करे सघो था। मां जेको त वीडियो नॉर्मली कढी रखियो आहे हिकिड़ो, जेको तव्हांखे ॾेखारियां थो, हीअ कार्टून जो वीडियो मां हिन ते अपलोड करे तव्हांखे ॾेखारियां थो, लेकिन मूंखे अपलोड न ई करिणो, मां तव्हांखे ॿुधाईंदुमि, ठीकु आहे। हीअ असां यानी कि पूरो कंप्लीट मां इहो तव्हांखे ॿुधायुमि त चैनल कीअं क्रिएट कबो आहे ऐं चैनल ते वीडियो अपलोड कीअं कबो। लेकिन मां हितां त हिन ते अपलोड न पियो कयां हीअ वीडियो ड्राफ्ट में रखी सम्झे ॻाल्हि। ऐं तव्हांखे इहा ख़बर हुजणु खपे त तव्हां चैनल अहिड़ो को ठाहियो, अहिड़ा कंटेंट तव्हांजो जेके वायरल हुजनि सिंधी ज़बान में। इंशाल्लाह तव्हांखे मां नेक्स्ट वीडियो में अञा वधीक इंफॉर्मेशन